अस्सलाम वालेकुम दोस्तों, ARY डिजिटल जे ड्रामे शेयर सां गॾु अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कयो दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। ऐं हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश न आख़िर जी जेके ड्रामे जी अपडेटूं तव्हां ताईं पहुचायूं था, इन्हनि जी राय कमेंट जे थ्रू ज़रूरु ॾींदा कयो दोस्तों, जीअं बहितर खां बहितर वीडियो जो अपडेट खणी तव्हां ताईं पहुचायूं ऐं असांखे तव्हांजी राय जी ख़बर पवंदी त बहितर खां बहितर अपडेट तव्हां ताईं पहुचाईंदासीं दोस्तों। त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। जी दोस्तों, त तव्हां ॾिसंदा नेक्स्ट एपिसोड में त शेर जे निकाह का इनकार करे फजर ऐं उतां निकिरंदी ऐं चवंदी त तोखां वधीक मूंखे पंहिंजे पीउ जी मोहबत आहे ऐं हू पंहिंजी पीउ जी मोहबत में उतां अकेली निकिरे थी। शेर खे बि गॾु साण नथी खणे दोस्तों। ऐं जॾहिं हू पंहिंजे घर पहुचंदी त हुनखे हिकु भेरो ॿीहर पंहिंजो पीउ इग्नोर कंदो ऐं हुनखे इहो एतिरो भाईंदो ई न ऐं हुनखे चवंदो त तूं वापसि हल, मूं लाइ मरी चुकी आहीं, मां तो लाइ कुल बि पढ़ाए छॾिया आहिनि, छो त हू कुलनि वारा घुराए चुको आहे मुला ऐं हुन खां कुल बखिराईंदो पंहिंजे घर में वेही करे फजर जे नाह। ऐं काका साहब जेका सॼी मिल्कियत जेका आहे त पंहिंजे पोटे जे नाह कंदो, जेको हुनखे तमामु घणो प्यारो आहे। ऐं जेका आहे ताज बि उहा परेशान थी वेंदी त हीअ मिल्कियत सॼी हिन मासूम जे नाह कंदव त पोइ असांजो छा थींदो। तंहिंजे चवंदो त मूंखे मिल्कियत जो वारिस थो खपे त हिन जे मां मिल्कियत नाले कंदुसि, छो त हीअ वजाहत जो पुटु बि आहे ऐं मुंहिंजो पोटो बि आहे। तंहिं ते ताज बि चवंदी त हीअ त हिकु दुश्मन जो फर्ज़ु आहे, हीअ त दुश्मन जी औरत जो जेको पुटु आहे त हिन जी मिल्कियत कीअं था ना कयो। तंहिं ते हू चवंदो हुई भली दुश्मन जो पुटु हुजे, कंहिंजो बि हुजे, पर हिन जो जेको मूंसां प्यारु आहे, मुंहिंजो हिन सां प्यारु आहे त मिल्कियत जो वारिस हे ई थींदो। फजर हिकु भेरो ॿीहर पंहिंजे पीउ जे हथां ज़लील थी ऐं शेर ॾे मोटी ईंदी ऐं चवंदी जेकर तूं फ़हद हुजीं ऐं मां तोखे मारे पंहिंजे पीउ जे आॾो पेश कयां त हुनजी कावड़ थधी थी वञे ऐं हुनजी नफ़रत मोहबत में बदिलजी वञे, पर मां मजबूर आहियां। तंहिं ते शेर चवंदो जेकॾहिं तुंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे त मूंखे क़तलु करे भले पंहिंजे पीउ जे आॾो पेश कर। हीअ एपिसोड धमाकेदार थियण वारो आहे दोस्तों। इन ते असां वठंदासीं तव्हां कोई इजाज़त, वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।